तव्हां ॾिसो केॾो ख़तरनाक मसइलो आहे। पोइ अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हिक शइ जी तफ़सील रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई, अल्लाह जा रसूल, जेका पहिरीं औरत पंहिंजे वारनि जे ज़रिए जनम जी बाहि जे अंदरि टंगियल हुई, उनजो गुनाह कहिड़ो हुयो? उनजी ख़ता कहिड़ी हुई? छाजे करे जनम जी बाहि जे अंदरि टंगियल हुई? उन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अम्मा इन औरत खे सज़ा पर्दे न करण जे करे मिली आहे। इहा औरत जॾहिं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरंदी पंहिंजो मथो उघाड़ो करे निकिरंदी। हाणे असांखे ॾिसो न, ॻाल्हि असल में इहा आहे, माण्हू रड़ियूं त वॾियूं कंदा आहिनि, दाऊ ऐं कूकूं त वॾियूं कंदा आहिनि, पर शरीयत जी मुकमल तरीक़े सां मालूमात न आहे। माफ़ कजो, शरीयत जी मुकमल तरीक़े सां तव्हां असांखे मालूमात कंहिं बि क़िस्म जी न आहे। औरत जो ओघड़ कहिड़ी शइ आहे, मर्द जो ओघड़ छा आहे, इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। मर्द जो ओघड़ आहे इन दुन खां वठी करे गोॾनि ताईं। मर्द जो ओघड़ छा आहे बाबा? ॾाढा ॻाल्हि दुन खां वठी करे पोइ हे गोॾा जेके आहिनि हिन गोॾे ताईं, माना दुन खां हेठि जेकॾहिं को माण्हू गोॾ वग़ैरह वधे थो, असां वटि जेका जिहालत आहे, गैर रस्मी तरीक़ो आहे, शरीयत जी मालूमात न आहे। घर में वेठा हूंदासीं, पंहिंजी न्याणी बि वेठी हूंदी, पंहिंजी नुंहुं बि वेठी हूंदी, पंहिंजी भाइटिड़ी बि वेठी हूंदी, या ॿियनि जे साम्हूं वेठा हूंदासीं, हिकिड़ो पोचो या पोतड़ो खणी करे वठंदासीं, उहो असांजे दुन खां हेठि ॿधल हूंदो आहे। जेका शइ दुन खां हेठि ॿधी आहे, इहो तुंहिंजो ओघड़ पंहिंजी न्याणी जे आड़ो उघाड़ो करे वेठो आहे। ख़ुदा जे रसूल जी लानत आहे हिन माण्हुनि जे मथां जेको पंहिंजो ओघड़ उघाड़ो करे। ऐं औरत जो ओघड़ छा आहे? औरत जो सॼो जिस्म ओघड़ जे अंदरि शुमार आहे। छा औरत जो सॼो जिस्म छाजे अंदरि शुमार आहे? ओघड़ जे अंदरि शुमार आहे। सिर्फ़ु हुनजो मुंहुं ओघड़ जे अंदरि शुमार न आहे। ऐं हे हथ बि हेसी ताईं, ॻाल्हि खे चङी तरह सम्झो, हेसी ताईं। असां वटि मायुनि जो नओं फैशन आहे, हो हेसि ताईं ॿाहूं कराईंदियूं। ऐं हाणे रओ अॻ में छा हूंदो? असांजी न्याणियूं मथे जे मथां पाईंदियूं। हाणे उहो मथे वारो रओ निकिरी करे अची असांजे कंध में पहुतो आहे। को रवाज हुयो वरी कंध में मायुनि रओ पाइणु शुरू कयो। हाणे जेको कंध वारो रओ आहे, उहो निकिरी करे चेल जे मथां अची करे ॿधण वारो सिस्टम शुरू थी वियो। माज़रत, पर्दो हलियो। पोइ जॾहिं पर्दो हलियो वियो ऐं अलाह खे एॾो असां नाराज़ कयोसीं, त पोइ इहो जनम जो आज़ाब जेको पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे, इहो तव्हां असांजे मथां लाज़िमी आहे। औरत जे मथां लाज़िम आहे पर्दो करणु। केॾनि माण्हुनि खां पर्दो करणो आहे। ऐं असां वटि हिकिड़ो गंदो रवाज आहे। असां वटि हिकिड़ो छा आहे? गंदो रवाज आहे। रवाज छा आहे? जेको माण्हू अचे, केर बि हुजे, भली भाउ खां अलावा जेके बि नामुहर्रम माण्हू आहिनि, उन्हनि सां हथ मिलाइण जो रवाज आहे। हालांकि शरीयत फरमाए थी, ज़रूरत कंहिं बि क़िस्म जी का बि न आहे। हिकिड़ी औरत उथी करे ॿिए धारे मर्द खे हथ मिलाए, या जेकॾहिं ॿिए कंहिं सौट आहे, बाबा हे त चाचे जो पुटु आहे, छा सौट खां पर्दो करणु लाज़िमी न आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, भाउ खे भाउ जे घर में वञण जी इजाज़त कान्हे का, भाॼाईअ जे मुंहं खे ॾिसण जी इजाज़त कान्हे का। हलो ठीकु आहे, असां वटि मजबूरी आहे, गुरबत जो माहौल आहे, जॉइंट फैमिली आहे, सभु हिकिड़े घर जे अंदरि रहूं था, 4 भाइर आहिनि। शरीयत फरमाए थी, पोइ बि तव्हांखे एहतियात करणो पवंदो। एहतियात इहो आहे, हीअ औरत जेका तुंहिंजी भाॼाई तो वटि रहे थी पई, भाउ जी घरवारी रहे थी पई, इनखे पर्दो कहिड़े तरीक़े सां करणो आहे? उनखे पोती अहिड़ी पाइणी आहे जो हिन पेशानी जे वारनि खां वठी करे वार जो ज़रो बि हुनजो ॿाहिरि न हुजे। हिननि हथनि ताईं हुनखे जेको आहे कपिड़ा वग़ैरह पातल हुजनि, ॿियो सॼो जिस्म हुनजो ढकियल हुजे, सुठे नमूने सां पर्दो ऐं पोती हुनखे पातल हुजे। छो त औरत जा वार बि ओघड़ जे अंदरि शुमार आहिनि। शरीयत फरमाए थी, हिकिड़ी औरत आहे, हिन मथे जे चौथाई हिसे जेतिरा वार उन जा जेकॾहिं ॿाहिरि निकितल आहिनि ऐं कंहिं धारे मर्द जी नज़र पए थी पई, उनजे ओघड़ जे मथां उनजी नज़र पए थी पई, इहा औरत जेकॾहिं निमाज़ पढ़े थी पई, चौथाई हिसो मथे जो ज़ार आहे। एतिरो वक़्तु जेतिरो तव्हां अल्लाहु अकबर टे दफ़ा चई वठो, एतिरे वक़्त ताईं जेकॾहिं मथो ढके न वरितई, इहा निमाज़ पढ़े थी पई, इन औरत जी निमाज़ क़ाबिल क़बूल न आहे। हिन जी औरत जी निमाज़ ई नथी। पर्दो सही नमूने सां करी करे। ऐं किन त उलमा इकराम फुक़हा लिखियो आहे, जेकॾहिं सफ़ा सनो पर्दो आहे, सन्नी पोती जेकॾहिं पाए करे निमाज़ पढ़े थी पई, जंहिंमें उनजे वारनि जी हैयत ऐं कैफ़ियत ज़ाहिर थिए थी पई, अल्लाह जे रसूल फरमाए, इन औरत जी फ़क़ीह हज़रात फरमाईंदा, इन औरत जी बि निमाज़ आहे, कंहिं बि क़िस्म जी नथी। या जेकॾहिं का औरत आहे, नंढियूं आसीनूं करे निमाज़ पढ़े थी, इन औरत जी बि निमाज़ न थींदी। सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि औरत जे लाइ पाक दामनी ऐं साफ़ी जो मसइलो इहो आहे त औरत हर हमेशह पर्दे सां रहे।
औरत के बेपर्दगी वारो मामलो कंहिं बि क़िस्म जो ज़ाहिर नाहे करणो। शरीयत सख़्ती सां हुकुम फरमायो आहे। अल्लाह जे रसूल एतिरे क़दर फरमायो, उलमा फुक़हा फरमाइनि था हिकु औरत हितां वञी करे हज ऐं उमिरे जे लाइ वञे थी पई। हज ऐं उमिरे जे लाइ वञणु केॾी वॾी सादत आहे। हितां हेॾो पंधु करे वई, पर जेकॾहिं का औरत आहे उन हरम पाक में 5 निमाज़नि खां हिकु निमाज़ हरम पाक जे अंदरि पढ़े, 4 निमाज़ूं उन पंहिंजे कमरे जे अंदरि पढ़े थी पई पर्दे जे इहतिमाम जे करे, त जीअं बेपर्दगी वारो मामलो न थिए। इहे 4 निमाज़ूं जेके पंहिंजे उन कमरे जे अंदरि पंहिंजे होटल जे अंदरि पढ़े थी पई। जेको माण्हू हरम में बाजमात निमाज़ पढ़े थो, हिन औरत खे कमरे में पर्दे हुजण जे करे इनखे बि एतिरो ई सवाब अता फरमाईंदो जेतिरो हरम जे अंदरि निमाज़ पढ़ण वारे खे सवाब मिले। औरत के खुदा पाक ऐं साफ़ रखियो आहे, पाक दामन रखियो आहे, उनखे पाकीज़ा रखियो आहे। असांजे मुआशिरे जे अंदरि जेका गुनाह जी घणाई जो सबबु थियो आहे उहो सिर्फ़ु हिन बेपर्दगी वारे माहौल जे करे थियो आहे। अॼु तव्हां असां मुस्लमाननि खां पर्दो ख़तमु थी वियो। अॼु पर्दे जी का अहमियत ई न आहे। पर्दे खे गुनाह सम्झो ई नथा। हे साईं फिलाणो आहे, असांजे पाड़े जो आहे, कोई मसइलो कोन्हे को, धूप आहे घर जे अंदरि आहे, पोइ मामलात ऐं मसाइल तव्हांजे आॾो आहिनि। उनजा नुक़सान ख़ानदाननि जा ख़ानदान तबाह थी था वञनि। शरीयत फरमाए थी उन तबाही खां अॻु में उनजो रस्तो ई न खोलियो जो तव्हांखे इहे तबाही वारो मुंहुं ॾिसणो पए। पर्दे सां जेकॾहिं तव्हांजी न्याणी रहे, पर्दे सां तव्हां असांजे घर जे अंदरि मुकमल तरीक़े सां पर्दो हुजे, त सवाल ई पैदा न आहे जो इंसान इन नुक़साननि जो मुंहुं ॾिसणो पवे या इंसान इन वॾे गुनाह जे अंदरि अची करे फासे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त सभ खां पहिरीं आम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा फातिमा खे फरमायो, अम्मा इन पहिरीं औरत खे जेका वारनि जे ज़रिए जनम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे ऐं उनजी जेको मेजालो आहे उहो हांडी जे अंदरि गोश्त विझण सां बाहि ॿारनि जे करे जीअं टचका खाईंदो आहे, उन औरत जो मेजालो जेको टचका खाए थो, क़यामत ताईं इन औरत खे इहा ई सज़ा मिलंदी। इहा इन जे करे त इहा औरत बेपर्दगी जे करे इन गुनाह जे अंदरि मुब्तला हुई। जेकॾहिं इन बेपर्दगी वारे मामले जे अंदरि रहंदी, इहा सज़ा इनखे पई ॾिनी वेंदी।